नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। मौलाना फज़ल रहमान मौजूदा हुकूमत जो वक़्तु वधि में वधि 1 साल ॿुधाए छॾियो आहे। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त नई गॾियल हुकूमत जो वक़्तु वधि में वधि 1 साल ताईं आहे। नई हुकूमत अंदरि असांजो पंहिंजो मौक़िफ़ आहे। असां चई रहिया आहियूं त असांखे हाणे बि जल्द नए इलेक्शन तरफ़ वञणु घुरिजे। चूंडनि जे हवाले सां जेके इस्लाहात जी ज़रूरत आहे उहे करे नई चूंडनि तरफ़ वञणु घुरिजे। असांजो इहो ई मौक़िफ़ आहे। गैर ज़रूरी चूंडनि में देर शायदि JUI जो मौक़िफ़ न हुजे। असां पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं रखंदासीं। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां ही अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मौलाना फज़ल रहमान मौजूदा हुकूमत जो वक़्तु वधि में वधि 1 साल ॿुधाए छॾियो आहे। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त नई गॾियल हुकूमत जो वक़्तु वधि में वधि 1 साल ताईं आहे। नई हुकूमत अंदरि असांजो पंहिंजो मौक़िफ़ आहे। असां चई रहिया आहियूं त असांखे हाणे बि जल्द नई इलेक्शन तरफ़ वञणु घुरिजे। चूंडनि जे हवाले सां जेके इस्लाहात जी ज़रूरत आहे उहे करे नई चूंडनि तरफ़ वञणु घुरिजे। असांजो इहो ई मौक़िफ़ आहे। गैर ज़रूरी चूंडनि में देर शायदि JUI जो मौक़िफ़ न हुजे। असां पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं रखंदासीं।